बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजी दिल जे मुहब्बतुनि जो मरकज़ अमीर अल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जी ज़ात। मौला अली सां मुहब्बत, मौला अली सां इश्क, मौला अली जी सीरत ते अमल करणु, उनजे फ़रमाननि ते अमल करणु, उनजी ज़िंदगी जो मुताइलो हिकु सचे मुहिब अली ते हक़ बणिजे थो त पंहिंजे पहिरें इमाम, पंहिंजे आका, पंहिंजे मौला, पंहिंजे मुश्किल कुशा रसूल ख़ुदा जे सुल्ताननि नसीरा, रसूल ख़ुदा जे भाव वसी, हक़ीक़ी जानशीन, हक़ीक़ी वसी जी सीरत खे पढ़े बि, उनजी सीरत खे सम्झे बि, उनजी ज़िंदगी खे पढ़े बि, उनजी ज़िंदगी खे सम्झे बि, उनजे कारनामनि खे पढ़े, उनजे ख़ुतबनि खे पढ़े। नहजुल बलागा जेको मौला अली अलैहिस्सलाम जे ख़ुतबनि ऐं ख़तनि ऐं फ़रमाननि ते मुश्तमिल आहे। तमामु वॾनि माण्हुनि खे इहा ग़लतफ़हमी हूंदी आहे, ख़ासि तौर ते टीवी चैनलनि ते बि तव्हां ॿुधो हूंदो त मौला अली जो लिखियलु किताबु नहजुल बलागा। हिकु इहो, ॿियो चवंदा आहिनि त शिया हिन खे क़ुरान मजीद खां पोइ ॿियो नंबर मञींदा आहिनि। हाणे इहो इन जे करे चवनि था त हू पंहिंजनि किताबनि खे, जंहिंखे सहाय सिता चइजे थो, हदीस जा किताब आहिनि, उन्हनि खे बि क़ुरान खां पोइ नंबर ॾींदा आहिनि, नंबर वाइज़। क़ुरान खां ॿियो नंबर सही बुखारी, टियों नंबर मुस्लिम शरीफ़, टियों नंबर ही, ईअं तरतीब सां उहो पाण बि क़ुरान शरीफ़ जे लाइ इहो ई चवंदा आहिनि, क़ुरान खां पोइ ॿियो नंबर ही। पर शिया असना अशरी में इहा शइ कान्हे त कंहिं बि किताब जे लाइ इहो चयो वञे त क़ुरान मजीद खां पोइ ॿियो नंबर आहे या टियों नंबर आहे। इहो शियनि में नाहे। ॿियो सही लफ़्ज़ जेको आहे उहो हुननि जे किताबनि, शिया किताबनि जे हवाले सां नाहे, लेकिन टीवी चैनलनि ते बि वॾा वॾा आलिम चवंदा आहिनि सही उसूल काफ़ी, सही लफ़्ज़ जेको आहे कंहिं बि शिया किताब जे अॻियां लॻल नाहे, न ई शिया हुनखे चवंदा आहिनि। ऐं न ई क़ुरान मजीद खां पोइ ॿियो नंबर या टियों नंबर। क़ुरान मजीद पहिरियों बि किताब, मुकमल किताब, मुक़दस किताब, अल्लाह जो आख़िरी पैगाम, आख़िरी वही, आख़िरी किताब। हिन खां बाद को किताब न ईंदो, न ई शियनि जे नज़दीक को किताब ॿियो नंबर या टियों नंबर आहे। हिकु इहा शइ। ॿियो उसूल काफ़ी फ़क़ति ईअं मन ला यहज़ुरुल फ़क़ीह, ईअं बाक़ी हुनजो सही लफ़्ज़ नाहे कंहिं किताब जे अॻियां। नहजुल बलागा बि ॿियो नंबर नाहे। हिकु इहा शइ। ॿियो मौला अली जो लिखियलु किताबु नाहे, कंहिं बि इमाम जो किताबु लिखियलु नाहे, उनजूं हदीस आहिनि, उनजा फ़रमान आहिनि, रिवायतूं आहिनि। मौला अली जे ख़ुतबनि जो किताबु आहे जेको सैयद रज़ी जमो कयो, बाक़ी मौला अली पाण लिखियो न आहे। मौला अली जे ख़ुतबा ॾिना आहिनि, उहे हुन जमो कया आहिनि ऐं जेके इरशाद आहिनि। तंहिंजे करे उनजा ख़ुतबा आहिनि, अहम आहिनि, उन्हनि में तमामु घणी सम्झाणी आहे, तारीख़ आहे, सीरत आहे, फ़िक़ह आहे, जंगियुनि जा अहवाल आहिनि, मौला जी पंहिंजी ज़िंदगी जा अहवाल आहिनि, मौला जा पंहिंजा ॾुख बयानु कयल आहिनि, जेके अरसो हुन 25 साल ख़ामोशी में गुज़ारियो, उम्मत मुंहुं मोड़े छॾियो। ऐं वरी इहा बि ग़लतफ़हमी माण्हुनि खे हूंदी आहे, माण्हू वॾा को शौक़ीन आहिनि जंग जा, झेड़े खे को ॾाढो पसंदि था कनि। सवालु इहो त अली तलवार छो न खईं, जंग छो न कई, इहो ॾाढो शौक़ु आहे माण्हुनि खे। इहो सवालु करण ई बेवकूफ़ी आहे, उनजी जहालत जी निशानी आहे। जो अली इब्न अबी तालिब जे लाइ चए थो जंग छो न कई, तलवार छो न खईं, अली जी मर्ज़ी आहे, अली जो पंहिंजो अक़ल आहे, अली जो पंहिंजो दिमाग़ आहे, अली पाण क़ाबिल आहे, अली पाण सम्झे थो त कॾहिं तलवार खणणु खपे, कॾहिं तलवार न करणु खपे, कॾहिं जंग करणु खपे। हाणे सवाल इहे जेको कनि था नी, इन जी जहालत आहे जो पाण ई हिकु वैसे जे लाइ जो खून था कनि, हिकु फुट लाइ जो विढ़नि था पंहिंजी ज़मीन ज़ाती जे लाइ, त अली खे बि ईअं ई सम्झनि था। अली जी दीन तलवार जे ताबे आहे, अक़ल जे ताबे आहे, दीन जे ताबे आहे। अली जी तलवार ईअं कोन्हे त ईअं हलाए, वरी बि अली जी मर्ज़ी आहे जॾहिं बि तलवार हलाए। जेकॾहिं तव्हां 25 साल अली ख़ामोश रहियो आहे त इहो मुस्लमाननि जो, उम्मत जो नुक़सानु आहे, अली जो नुक़सानु आहे। हिकु मुआशरे जो मुतहरिक किरदारु हुजे, अक़ुलमंद किरदारु हुजे, दाना शख़्स हुजे, आलिम शख़्स हुजे, दानशवर हुजे, ॾाहो हुजे, ऐं कुंड वठी पासे ते वेही रहे, मुआशरे खां कटिजी, त नुक़सानु कंहिंजो थियो? उन मुआशरे जो छो, उन समाज जो छो? त हेॾो अज़ीम इंसानु छो ख़ामोश आहे?
हलो त हुन खां पुछूं, हलो त हुन सां मिलूं, आलिम वटि वञिणो आहे। इहा बदनसीबी उम्मत जी आहे जो अली ख़ामोश आहे। इहो कहिड़ो सुवालु आहे त अली 25 साल छो ख़ामोश रहियो? अली ख़ामोश रहियो इस्लाम जे ख़ातिर, दीन जे ख़ातिर। अली तलवार खणे हा ते पंहिंजे वापसि पुराणे दीन ॾांहुं हलिया वञनि हा। हे वापसि ओॾां हलिया वञनि हा जितां आया हुया। उन जे करे अली जो नुक़सानु न आहे, इहो ख़ुदि उम्मत मुस्लिमान जो नुक़सानु आहे जंहिंमें अली ख़ामोश वेठो आहे। अली तलवार छो न हलाई? अली जंग छो न कई? छा मक़सदु जे अली उन्हनि सां जंग करे हा तव्हां उन्हनि खे छॾे ॾियो हा? हरगिज़ न। तव्हां तावीलूं कयो हा, तव्हां माहिर आहियो बहाननि जा, वरी को न को जवाज़ ठाहियो आहे। भला ईअं कयूं था, इहो भला इन उसूल ते जेको तव्हां ठाहियो आहे इन ते क़ाइमु रहो त अली जंहिंसां जंग करे उहो बातिल आहे, उहो कूड़ो आहे। त पोइ अली जंहिंसां जंग कई भला उन्हनि जे ख़िलाफ़ु तव्हां जंग कयो, उन्हनि सां नफ़रत कयो। अली सिफ़ैन में जंग कई आहे, अली जमल में जंग कई आहे। अली जेकी जंगियूं कयूं आहिनि, पोइ जिन सां जंगियूं कयूं आहिनि उन्हनि खे पोइ छॾे ॾियो, उन्हनि खे बि कोन था छॾियो न, पर उन्हनि जे लाइ का न का शइ वरी उते जो उते ठाहे वठो था न, तंहिंजे करे हुननि जे लाइ बि का न का शइ ठाहे वठो था। अली पहिरियों इमाम आहे, अली हक़ जो ख़लीफ़ो आहे, अली रसूल जो हक़ीक़ी जानशीन आहे। अली हर उसूल ॾिना आहिनि ज़िंदगी गुज़ारण जा, इबादत करण जा, लेकिन उनजी सीरत खे सम्झण ऐं पढ़ण जी ज़रूरत आहे, सवालनि जी ज़रूरत न आहे। अली जे अॻियां छो ऐं छाला न थींदो आहे। अली जी ज़िंदगी खे सम्झण जी ज़रूरत आहे। ईअं न थिए त शहादत जो ॾिहाड़ो अचे ऐं ख़बर बि न पए त 21 रमज़ान मुबारक कंहिंजी शहादत आहे। रुगो मोकल जो ॾिहाड़ो न आहे त भाउ मोकल जो ॾिहाड़ो हुयो, ॾाढो घर में निंड कईसीं, न। अली इब्न अबी तालिब जी ज़ात जो मुतालो, उनजी सीरत, उनजी ज़िंदगी खे सम्झण जी ज़रूरत आहे, मुताले जी ज़रूरत आहे। अली सां मुहबत ऐं इश्क़ करण जी ज़रूरत आहे। अली इब्न अबी तालिब खां वधीक कहिड़ो आलिम हुयो? अली इब्न वधीक कहिड़ो फ़ैसिला करण वारो हुयो? अली न हुजे हा त मुआशिरो डावाडोल थी वञे हा। अली सलाहूं बि ॾिनियूं, अली मशवरा बि ॾिना, बेशक ॾिना। दीन जो ई हिसो आहे। जेको दर ते अचे दुश्मन सलाह वठंदो, फ़ैसिला कराईंदो, अली फ़ैसिला कया। अली फ़ैसिला न करे हा त केतिरा बेगुनाह इंसान क़तल थियनि हा, फाइसी थियनि हा, केतिरियूं औरतूं संसार थियनि हा। हू ग़लति फ़ैसिला कनि पिया। हुक्मरान काज़ी ग़लति फ़ैसिलो करे कंहिं औरत खे संसार करण जो हुकुम पियो करे ऐं अली हुनखे बचाए पियो। हाणे अली कहिड़ो ग़लति कमु कयो? अली जेकॾहिं इहे फ़ैसिला न करे हा, सलाहूं न ॾिए हा, त केतिरा नुक़सान थियनि हा, केतिरा घर उजाड़जी वञनि हा, केतिरियूं बेगुनाह औरतूं क़तल थियनि हा, मर्द क़तल थियनि हा। बेशक अली मशवरा ॾिना आहिनि, अली सलाहूं ॾिनियूं आहिनि दीन जे ख़ातिर, इस्लाम जी सरबुलंदी जे ख़ातिर। छो जो ॿाहिरीं दुनिया में त छा हो त हिकिड़ी इस्लामी हुकूमत आहे, हिननि जो हिकिड़ो नबी आयो, पैगंबर आयो, और नबी खां पोइ हुनजी हुकूमत आहे। जेकॾहिं अली तलवार खणे हा त रूम वारा तयारु वेठा, पूरी दुनिया जा जेके ईसाई काफ़र मुल्क उहे हमलियावर थियनि हा। इस्लाम उन वक़्तु ई मदीने में ई ख़तमु थी वञे हा। इस्लाम खे क़यामत ताईं ज़िंदा ऐं पाईंदा रखण जे लाइ अली पंहिंजे हक़ तां बि दस्तबरदार थियो ऐं ख़ामोश थी वेही रहियो। पर 25 साल अली जी जेकी ख़ामोशी आहे उहो बि हिकिड़ी जिदोजहद अलॻि अलॻि। मौला बाग़ 7 बाग़ नवां तामीर कया, नवां आबाद कया। 7 बाग़ अरब जी सरज़मीन में जिते पाणी बि न हुयो, ॾुकार हुयो, न दरिया हुया, अली उते बाग़ ठाहिया। अली उते वाह पाण हथनि बेलचे सां पंहिंजा वाह खोटाया, उन्हनि बाग़नि ताईं पाणी पहुचायो। अली खूह खोटाए उन्हनि ताईं पाणी पहुचायो। हे मेलनि जा जेके निशान किलोमीटर आहिनि अॼुकल्ह, इन्हनि जा पथर अली नसब कया जीअं उन्हनि खे सहूलियत थिए त केतिरा मेल, हे शहर केतिरो परे आहे, मदीनो मके खां केतिरो परे आहे। अली हिजरी सन जो आगाज़ करायो, जीअं ईसाइनि जो ईसवी साल हुयो। ख़त लिखनि पिया ख़लीफ़ा गवर्नर ॾांहुं, हुननि खे ख़बर ई न पई पए हिक ॿिए जे पोयां ख़त। उन ज़माने में ख़तो किताबत जो वॾो मज़बूत निज़ाम हुयो। हिकिड़ो कासिद उठ ते वेंदो हो त ॿियो वरी घोड़े ते वेंदो हुयो। हर हफ़्ते ख़तो किताबत गवर्नर सां हूंदी, लेकिन उहे मुंझी पवंदा हुया त हे ख़त कॾहिं जो आहे, ते तारीख़ लिखियलु न हूंदी, कहिड़े ख़त ते अमल कयूं, कहिड़े ते न कयूं। हो जन मुंझी पिया, परेशान छा। हुननि जी मुश्किल इहा वधी वई त मुश्किल कुशा हैदर करार हुनजी मुश्किल आसान कई ऐं हुननि खे चई त हिजरी जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं साल हिजरत कई आहे उन साल खां हिजरी साल शुरू कयो। जीअं होॾे ईसवी साल आहे ईसाइनि में, तव्हां हिजरी साल शुरू कयो। ऐं तारीख़ हुननि खे ॿुधाई, साल ॿुधाई, ऐं पोइ हाणे तारीख़ ऐं साल लिखंदा हुया त उहे गवर्नर वटि आसानी थींदी। ख़त जॾहिं हुन वटि पहुचंदा हुया उहे सम्झी वेंदा त फ़लाणी तारीख़ ते पहुतो आहे।
हे जेको अॼु असां चऊं था बाबा 1 हिजरी में जंग बदर थी, 2 हिजरी में हे जंग थी, इहो उन वक़्तु न हुयो। उन वक़्तु आमुल फील या जी किसा वाक़िया थींदा आहिनि बाबा हादसनि वारे साल खां 2 साल पोइ, 5 साल पोइ या 10 साल पोइ जीअं वाक़िया जीअं ज़िलज़िला या ॿोॾूं ईंदियूं आहिनि, उन हवाले सां बाबा फलाणी जॾहिं वॾी जीअं असां वटि हूंदो आहे, जंहिंखे तारीख़ यादि न हूंदी आहे, ॿारहाड़ियुनि में चवंदा बाप कॾहिं तुंहिंजी पैदाइश कॾहिं थी, त ॿोॾुनि खे यादि कंदो आहे, वॾनि वाक्यनि खे यादि कंदो आहे, फलाणी वॾी ॿोॾ जो आई त तूं केतिरो हुएं। त उते बि इहो ई सिलसिलो हूंदो हुओ त हाथी जेको हमिलो कयो हुयो अबरा जे लश्कर काबतुल्लाह ते, जेको लश्कर तबाह थियो, ख़ासि तौर ते उन खे कोट कंदा हुआ, जंहिंखे आमुल फील चयो वेंदो त बाबा तूं कॾहिं पैदा थिए, त हाथियुनि वारे साल जॾहिं हमिलो थियो उन खां 5 साल पोइ, 10 साल पोइ, 1 साल पोइ, इन वाक्यनि जे हवाले सां उहो यादि कंदा हुआ सालनि खे। लेकिन मौला अली मुश्किल कुशा हुननि जी मुश्किल हल करे हिजरी सन उन्हनि खे ॾिनई, मेल हयईं, ऐं वाह जेको आहे सो पाण पंहिंजे बेलचे सां अकेले सिर्फ़ु वाह खोटाई माण्हुनि ताईं, बनियुनि ताईं, बाग़नि ताईं आसानी सां पाणी पहुचंदो हुयो, इहो अली जे सदके में। ऐं 7 बाग़ पंहिंजा हुन तयारु कया, जेके ग़रीब गुरबो उतां फ़ाइदो वठंदो, मिसकिन फ़क़ीर उतां खाईंदा पीअंदा हुआ। अली मौला मुश्किल कुशा जेको हुअं त बदर खां वठी हर जंग जो फ़ातिहा, हर जंग जो सुपह सालार आहे, हर जंग जो अलम बरदार आहे, पर उन खां अलावा हुन जा ख़ुतबा, हुनजो इल्मु, ऐं जॾहिं बि का मुश्किल पेश ईंदी हुई त इहो ई चयो वेंदो त बाबा इन जो हल जेको आहे सो अली इब्न अबी तालिब वटि आहे। बाक़ी सलाह मशवरा बेशक मौला ॾिना, इन जो मक़सदु ईअं न आहे त हक़ ते हुया, सलाह मशवरे जो मक़सदु इहो न हूंदो आहे। केर बि हक़ीक़ी जेको आहे सो दीन इहो आहे त जेको बि तव्हां को मशवरो सलाह वठे त उनखे तव्हां सही रस्तो ॾसियो, सही मशवरो ॾियो। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जा जीअं फ़ैसिला अज़ीम आहिनि, तीअं जा मौज़ा बि अज़ीम आहिनि। केतिरियूं मौज़ा आहिनि जेके तव्हां ॿुधा हूंदा, पर अॼु मां हिकु अहिड़े मौज़े जो ज़िक्र कंदुसि जंहिंमें मौज़े बयानु करण जो मक़सदु इहो आहे, जेको हक़ खे ॻोल्हणु चाहे थो उनखे हक़ु मिली वेंदो, जेको सच खे सम्झणु चाहे थो, हक़ खे सम्झणु चाहे थो त सिधो रस्तो कहिड़ो आहे, सिराते मुस्तक़ीम वारो कहिड़ो आहे, जन्नत ॾांहुं कहिड़ो रस्तो थो वञे, कहिड़ो गस थो वञे, उनखे पतो पइजी वेंदो। मुख़्तसर मौज़ो आहे, उनजो ज़िक्र मां कंदुसि जीअं सभिनी खे ख़बर। बाक़ी ज़िद जो को इलाजु न आहे, ज़िद जो को बि इलाजु न आहे, न की नव कोटनि जेको अली खे न मञींदो, केॾा बि मौज़ा हुनखे ॿुधायूं, वाक़िया ॿुधायूं, हुन ते को असरु ई न थींदो। ज़िद जो को बि इलाजु न आहे, जंहिंखे अली सां बुग़्ज़ आहे या उनजो को बि इलाजु न आहे, जंहिंखे जहन्नम ॾांहुं वञिणो आहे, दोज़ख जी बाह में सहिणो आहे, त उनखे कहिड़ी हिदायत कजे, उनखे कहिड़ी नसीहत कजे। पैगम्बर इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुबुह जी नमाज़ जमात सां पढ़ाई त बाद में 2 हिकु शख़्स आया ऐं दाऊं कंदा आया, ऐं रसूल ख़ुदा उन्हनि खां पहिरीं सबबु पुछो त तव्हां जमायत में छो न पहुतव। हुननि ॿुधायोसीं असां अचूं पिया घिटी में, फलाणे काफ़र जे घर जो कुतो जेको आहे उन असांखे खाधो आहे, चक बि हयूं, असांजा कपिड़ा बि खाधई, कपिड़ा बि असांजा फाटी पिया, उनजे करे असां जमायत में शरीक न थी सघियासीं। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाए, अचो हलूं उन काफ़र ॾांहुं, चऊं त इहो कुतो असांजे हवाले कर, उन कुते खे क़तलु कंदासीं जो ॿिनि असांजे माण्हुनि खे उन चक बि पातो आहे, उनजा कपिड़ा बि फाड़िया आहिनि। सभु उनजे दरवाज़े ते पहुता, काफ़र निकिरी आया, उनखे चवनि त पंहिंजे कुते खे ॿाहिरि कढी आहे, उन कुते खे क़तलु करिणो आहे। इहो ॿाहिरि पैगम्बर फरमायो, कुते खे ॿाहिरि कढी आहे, उन कुते खे असां क़तलु कंदासीं, असांजे 2 माण्हुनि खे उन खाधो आहे। काफ़र वियो, कुते खे वठी आयो। हाणे ॿाहिरि पैगम्बर इहो फरमायो, हाणे हुन शख़्स को हाणे कुते खे ईअं कोन चयो त बाबा रसूल तोखे आयो आहे ॿाहिरि तोखे क़तलु करणु, पर ॿाहिरां जेको आवाज़ु हुयो पैगम्बर जो कुते जे कननि ते पहुतो, उन सम्झो, उन ॿुधो। जीअं ई पहुतो, चई या रसूल अल्लाह, तव्हां ते दुरूद सलाम, तव्हां कीअं आया हो ऐं तव्हां मूंखे क़तलु करणु छो था चाहियो। हुन चयो तोखे इन जे करे क़तलु था कयूं जो तूं मुंहिंजे 2 माण्हुनि खे चक पातो आहे, उनखे खाधो आहे, उनजा कपिड़ा फाड़िया आहिनि, इन जेको आहे सो ॾोह में तोखे क़तलु कंदासीं। फसी ज़बान में उहो ॻाल्हाए रहियो कुतो, पहिरियों जेको दुरूद सलाम जीअं रसूल ते नज़र पियसि, फसी ज़बान में जीअं चई दुरूद सलाम या रसूल तव्हां ते, तव्हां कीअं आया हो, तीअं ई फसी ज़बान उहो ॻाल्हाए रहियो। ऐं रसूल जॾहिं उनखे इहो ॿुधायो त तो 2 ॼणनि खे खाधो आहे, त हाणे कुतो वरी फसी ज़बान में ॻाल्हाए थो, या रसूल अल्लाह,
हे जेके माण्हू घिटी मां गुज़रनि पिया तव्हांजे भाउ अली बिन अबी तालिब जी मुखालफ़त करे रहिया, उनजी गिला ग़ीबत करे रहिया, उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए रहिया, ऐं मूंखे कावड़ लॻी हे जेको आहे सो मुनाफ़िक़ आहिनि, अली जा दुश्मन आहिनि, हे नासबी अथई, हे जेके तुंहिंजे पोइ निमाज़ पढ़नि था ही पका नासबी आहिनि ऐं मुनाफ़िक़ आहिनि, अली जा दुश्मन आहिनि, तंहिंजे करे मूं हिननि खे खाधो आहे। हाणे फसी ज़बान में जॾहिं हिन ॻाल्हायो उन काफ़र ॿुधो त कुतो रसूल सां ॻाल्हाए थो ऐं अली जी मोहबत जो इज़हार करियो आहे, त हे जेके ॿ शख़्स आहिनि पुठियां निमाज़ बि पढ़नि था नबी जे जमायत सां, पर अली जी मुखालफ़त में ॻाल्हाए रहिया आहिनि, मुंहिंजे कुते इन सबब जे करे उन खाधो आहे। उन चयो या रसूल अल्लाह तव्हां मूंखे कलमो पढ़ायो, मां मुस्लमान थियां थो। हाणे हिन वाक्य में केतिरा ई सबक़ ऐं दर्स आहिनि त नबी जे पुठियां निमाज़ पढ़ण वारा बि मौला अली सां मुखालफ़त ऐं बुग़्ज़ रखनि था, पर हिकिड़ो कुतो जेको जानवर आहे उनखे बि बर्दाश्त न आहे अली सां दुश्मनी मुखालफ़त, ऐं नबी खे फरमाए थो, चवे थो त या अर्ज़ु थो करे या रसूल अल्लाह हे नासबी आहिनि, हे मुनाफ़िक़ आहिनि जेके अली सां दुश्मनी था रखनि, हिन घिटी मां अली जी मुखालफ़त में ॻाल्हाए रहिया त मूंखे कावड़ अची वई, गैरत अची वई। त इहा मौला अली अलैहिस्सलाम जी शख़्सियत, रुगो इंसान न पर जानवरनि खे बि ख़बर आहे त अली जेको आहे सो रसूल जो वसी बि आहे, ख़लीफ़ो बि आहे, जानशीन बि आहे, भाउ बि आहे, जंहिंसां रसूल जी मोहबत आहे, उहो अली बिन अबी तालिब आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद।